अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़ज़ ख़वातीन हज़रात। सिंधी फिल्म संसार साण असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर। सिंधी फिल्मुनि जे हवाले सां हिन सफ़र में अवां असां सां बराबरि जो शरीक कयो ऐं इहा ॻाल्हि असांजे लाइ उत्साह जो सबबु आहे। तव्हांजी मोहबतूं असांखे पले पवनि थियूं, यादि फ़रमायो था तव्हांजा ईमेल्स, तव्हांजी लाइकिंग ऐं तव्हांजी पसंदीदगी जी जेका लहर असांजे विच में आहे उहा असांजे इफ़्तिख़ार खे बुलंद करे थी। बसि ईअं ई हिन सफ़र में असां साण हुजिजो ऐं असांजी जेका कोशिशि आहे उन ते जेकॾहिं तव्हां नाक़िदाना नज़र विझो था त बि असांखे आगाही ॾियो ऐं जेकॾहिं असां में का ख़ुदा नख़्वास्ता का ग़लती आहे, कंहिं क़िस्म जी को मयार में किथे का कोताही आहे त महिरबानी करे असांखे ज़रूरु आगाह कजो। मोहबतुनि जो मयार आहे असल में हिकिड़ी कोशिशि आहे त माज़ीअ जे वयल वेलुनि खे तव्हांजे साम्हूं आणियूं ऐं सिंधी फिल्मुनि जी तारीख़ खे इन करे वरजायूं था त असांजा जेके नौजवान नस्ल सां तालुक़ु रखंदड़ वजूद आहिनि उन्हनि खे अहसासु थिए त असांजी सिनेमा छा हुई ऐं उहा कहिड़ी जाइ ताईं पहुती हुई। अॼु असीं जंहिं फिल्म जो असां ज़िक्र करणु चाहियूं था उनजो नालो आहे प्यार कयो सिंगार। प्यार कयो सिंगार जे हवाले सां फिल्म जो स्क्रॉल बि अव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं, पर शुरूआति कंदासीं पंहिंजे मोअज़्ज़ज़ महिमाननि सां तारीफ़ जी, छाकाणि त उन्हनि जो प्यारु असां साण हूंदो आहे ऐं असांजे सेट खे, हिन सिंधी फिल्म संसार जे सेट खे यकीनन मोहबतुनि साण सिंगारे छॾींदो आहे। पंहिंजे सॼे क्रू जे पारां, पंहिंजे अमले जे पारां, पंहिंजी मैनेजमेंट जे पारां असीं बेनता शुक्रगुज़ार आहियूं इन्हनि महिमाननि जा असां वटि कही अचनि था ऐं माज़ी जे वर्कनि वराइण में असांजी भरपूर मदद कनि था। अॼु हिन फिल्म जे हवाले सां यानी प्यार कयो सिंगार जे हवाले सां गुफ़्तगू करण लाइ असां वटि स्टूडियो में मौजूदु आहिनि साईं मोहम्मद हुसैन मदारी साहिबु। साईं अस्सलाम वालेकुम, मिज़ाज बख़ैर, ख़ैरियत आहे, अल्लाह करे ख़ुशि हुजो। पोइ आहिनि असां साण साईं वसीम साहिबु, नालो यकीनन कंहिं बि तारीफ़ जो मोहताज न आहे। वसीम साहिबु भली कार तव्हांखे, हिते आयो असां वटि कही आयो। सिंधी इल्मु अदब जो हिकिड़ो सलाहबार नालो साईं साहिल आज़ाद साहिबु। आज़ाद साहिबु तव्हांजी वॾी इनायत करम नवाज़िशूं तव्हां हिते असां वटि आया आहियो ऐं हिदायतकारी जे हवाले सां, प्रोडक्शन जे हवाले सां दौर जदीद में हिकिड़ो भरपूर नालो मक़बूल सुमर साहिबु। सुमर साहिबु भली कार तव्हांखे, तव्हां असां वटि कही आया आहियो। इन्हनि जी सिंगार खे, इन्हनि जी ख़ुशबू खे महसूसु कयूं था, पर उन खां पहिरीं चाहींदासीं त असीं अव्हांजी ख़िदमत में फिल्म जो स्क्रॉल पेश कयूं। नालो आहे प्यार कयो सिंगार ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि त प्यार कयो सिंगार पाकिस्तान जी पहिरीं मुकमिल रंगीन सिंधी फिल्म हुई ऐं हुनखां अॻु घूंघट लाइ कुंवार में जुज़वी तौरु कुझु गाना रंगीन करे पेश कया विया हुआ ऐं हिन फिल्म खे पंजाबीअ में डब करे बि पेश कयो वियो हुयो। पेशकार आहे यानी जारी कंदड़ इदारे जे पारां नसर फिल्म्स। रिलीज़ थियण जी तारीख़ आहे 15 फरवरी 1974। पेशकार ऐं फिल्म साज़ यूसुफ नसर, हिदायतकार यूसुफ नसर, कहाणी मकालमा निगार उस्मान पंधियाणी, अक्कासी इश्तियाक अहमद, तदवीन मुश्ताक अहमद ऐं उनजो असिस्टेंट आहे अकबर, शाइर मूसा कलीम, मौसीकार ग़ुलाम अली, गुलकारा हिन जा आहिनि रुना लैला, रुबीना बदर ऐं सैयद सुलेमान शाह। अदाकारनि में शामिल आहे चकोरी, मुश्ताक चंगेज़ी, इशरत, वसीम, किरन, अहमद अली, मुश्ताक जिस्काणी, दिलावर शाह, शकील लासी, महमूद, बाबर बलोच, नूरी, मदारी, उस्मान पंधियाणी ऐं मलक अनोखो। स्क्रॉल खां पोइ अचूं था पंहिंजे मोअज़्ज़ज़ महिमाननि ॾांहुं। मदारी साहिबु कीअं पियो थो लॻे हिते अची सिंधी फिल्म जे हवाले सां हिन प्रोग्राम में शिरकत कंदे? सिंधी इलाही सुठी पिक्चर हुआ और महिनत बि उन में इलाही हुआ, मगर थोरो घणो फ़र्क़ु हो। अच्छा, फ़र्क़ु कीअं हो कि को अहिड़ा डायरेक्टर हुआ वो सिंधी न हुआ। ठीकु है यूसुफ नसर साहिबु जी सिंधी न हो, न बिहारी हो जी। हाँ, पोइ उन सां गॾु साण ॾियण वारो सट पे कैमरामैन जी इश्तियाक जी, वो बि तो उर्दू उहो उनखे सिंधी कोन ईंदी? हाँ, उनखे सिंधी कोन ईंदी? उनखे बि तो न ईंदी हुई न, हा जीअं असांखे अञा अचे पियो, उन्हनि खे तो न ईंदी हुई। ठीकु। पोइ गाइड करे 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 इहे आर्टिस्ट तो सट पे अचनि था न, सट खां पहिरीं। ठीकु। हाँ, पोइ म्यूज़िक डायरेक्टर हू तो पंहिंजो म्यूज़िक जो हिसाब में, शाइर पंहिंजे हिसाब में अचे थो। जी असल जो है ग्रिप सट में थिए थो पिक्चर के, जी पिक्चर के सट में ग्रिप थिए थो। सट पे डायरेक्टर सिंधी जो सिंध खे सुञाणे, सिंध छा आहे, जी कल्चर छा आहे, ॿियो उन सां गॾु उनजो असिस्टेंट डायरेक्टर उहो बि इहे सम्झे, पोइ प्रोडक्शन मैनेजर, ही टे माण्हू जो थी वियो आहे कि हिकिड़ो सट लॻे थो तो प्रोडक्शन मैनेजर खे आर्डर लॻे हा कि भई इन्हनि खे डेकोरेट कर। हाणे उनखे बि एतिरो सोच थिए कि भई ही ग़रीब आहे, ही अमीर आहे। अच्छा, भले तव्हां हिन फिल्म में कमु कयो, प्यार कयो सिंगार में? नालो आहे मदारी, स्क्रॉल में नालो आहे तव्हांजो, तव्हां परफॉर्म कयो? ऐं अहिड़ो आर्टिस्ट होसि सिंधी में ॿियो में कि जेतिरो आर्टिस्ट न मिले उते तव्हांखे फिट कंदा हुआ? होसि न, आर्टिस्ट न मिले, आर्टिस्ट न मिले, मदारी हेॾां यारी शायदि बसि उहो किसो ज़िंदगी में। अहिड़ो तो मां इंग्लिश पिक्चर में बि कमु कयो आहियां।
अच्छा। आर्टिस्ट न मिले हुए त उते तव्हांखे अची फिट कंदा त मज़ारी हिन फिल्म में कमु कर। वेड़ा जाऊं उन टाइम ते एट ए टाइम लाहौर जी इलाही पिक्चर पंजाबी उर्दू पछतो अंग्रेज़ी कहिड़ी फिल्म कई तव्हां? हाँ अंग्रेज़ी कहिड़ी फिल्म कई तव्हां? अंग्रेजी को पिक्चर हो तुझो ट्राफिक अच्छा, ट्रैफिक आहे। ट्राफिक वहाँ ट्राफिक पिक्चर हो, उनसां गॾु हुउसि न आऊं हा, उनसां गॾु हुउसि त मां उन में ट्रॉली मैन हुउसि, हीअ ट्रॉली लॻाइनि था न, ट्रॉली मैन हुउसि। त उहो हिकिड़े जॻह ते स्वात में हिकिड़ो कैरेक्टर भुलिजी वञे थो, घणे घणे करे थो वरी भुलिजी वञे थो, अचे थो भुलिजी वञे थो। त उन चयो तूं करंदे? आऊं चयो हा आऊं हाज़िर आहियां, ख़ाली इन जो मुआवज़ो अलॻि आहे, मगर टको पैसो। उन्हनि सां बि कयोसि। वाह वाह। वसीम साहब, ही फिल्म तव्हांखे यादि आहे प्यार कयो सिंगार? बिल्कुलु, असां कमु कयो त लाज़िम यादि त हूंदी। चाहींदासीं त हिन जी स्टोरी थोरो ॿुधाइजो त कहाणी कीअं आहे हिन फिल्म जी? लव स्टोरी आहे इहा फिल्म, ऐं इन फिल्म जो जेको नालो आहे हिकिड़े गाने खां मुतासिर थी करे रखियो वियो। अच्छा, गानो कहिड़ो? गानो हुयो प्यार कयो सिंगार अला छेर थी मुंहिंजी छिमके। अच्छा हीअ फिल्म हुई सिंधूअ जो कसम। जी। सिंधूअ जो कसम में मां बि हीरो हुयुसि, उन फिल्म में इत्तेफ़ाक़ सां मुश्ताक बि मूंसां गॾु हुयो। जी। उहा फिल्म ठही न, जी। पर हुनजो जेको गानो रिकॉर्ड थियो वरी ॿियनि फिल्मुनि में लॻियो। जी। त इहो जेको फिल्म जो जेको नालो आहे न, उन गाने खां मुतासिर थी करे जी नालो रखियो वियो, हा, प्यार कयो सिंगार। अच्छा। ऐं हिन फिल्म में पंहिंजो मुंहिंजी ऐं मुश्ताक चंगेज़ी जी इहा पहिरीं फिल्म आहे जंहिंमें असीं ॿई गॾु आहियूं, जेकी रिलीज़ थी आहे। ठीकु। ऐं इहा ज़ाहिर तव्हां ज़िक्र करे चुका आहियो कि पहिरीं सिंधी फिल्म कलर्ड आहे। जी, मतिलबु कहाणी छा हुई? मां वरी उन पासे पंहिंजे सवाल ते मोटंदुसि, कहाणी छा हुई फिल्म? कहाणीअ जे बारे में इहो आहे त हिकिड़ो, मूंखे एतिरी घणी यादगिरी त कान्हे इन जी, हिकिड़ो बदमाश क़िस्म जो जेको रोल आहे सो मुश्ताक चंगेज़ी कयो, ऐं हिकिड़ो शरीफ़ जी मां तव्हांजे साम्हूं शरीफ़ आहियां, उहो रोल मूं कयो। तव्हांखे लॻे थो त उहो ग़लती थी वई, माना हू रोल तव्हांखे करणु खपे ही रोल मुश्ताक साहब खे करणु खपे? डायरेक्टर जी सोच हुई। अच्छा। प्यार कयो सिंगार जो जेतिरो मूंखे ख़बर आहे जी, कंहिंखे बि ख़बर न आहे। ॿुधायो। मां डायरेक्टर खां मार बि खायोसि, जी, मां कैमरामैन खां ज़लील थी वियोसि। ठीकु आहे। हा, हिकिड़ो गानो करूं पियासीं, हा, उनजे आख़िरी में हिकिड़ो घोड़ो खपे जो चंगेज़ी इनखे खणे थो चकोरी ते। ठीकु। मां दिलि में सोचियोसि यार 1000 रुपया घोड़े खे ॾियां, 200 रुपया घोड़े खे खारायां, तो 1000 रुपया खेल न बचायां। मुंहिंजी ज़हन में इहो हाणे कैमरामैन बार बार कि सर ही तो घोड़ो न आयो आहे, घोड़ो न आयो आहे। उन मूंखे पिछाड़ी में चमाट हणियो, चयो सर तूं भले चमाट हण मूंखे, मगर असीं ज़िंदगी गुज़ारे आहियूं। हीउ घोड़ो खणी आयुसि, काठीअ जो बीहारियोसि, चयो साईं हीअ चंगेज़ी आहे, ख़ाली हथु हीअं करंदो, हथु रख, हीअ चंगेज़ी रख न, हीअ तो आउट आहे चंगेज़ी। ओ हीअ आयो, हीअ चकोरी आयो, हीअ आउट थी विया, तो घोड़ा असीं चेज़िंग में ॾेखारींदासीं न, छेला पैसा ख़र्चा करूं। तव्हांजे तजुर्बे ते अञा कुझु वधीक ॻाल्हायूं था। साहिल साहब, तव्हां जूं यादूं हिन फिल्म जे हवाले सां कुझु आहिनि? पर मुंहिंजो रेफरेंस रुॻो इहो हुयो, मिसाल तौरु मूसा कलीम साहब सां तव्हांजी तमामु घणी वाबस्तगी हुई। दुआ सलाम थींदी हुई अक्सर, कराची होटल हैदराबाद, ऐं हिते कराची में ईंदो हो जी, तमामु सुठो माण्हू हूंदो हो। ऐं हिकिड़ो फिल्म हो ॾिठो वेंदो, जी, बिरोही साहबनि जो डायरेक्टर हो। जी, एस एम बिरोही। हा, एस एम बिरोही। जी, उन्हनि जो मुंहिंजो कंटेक्ट थियल हो प्रोड्यूसर सां, माजर प्रोड्यूसर हो, त तूं गाना बि तूं लिखंदे। जी, तूं ईअं थियो जो डायलॉग त मूं लिखी छॾिया, बाक़ी जेके गाना हुआ सो मूंखे अची हिननि चयो असां तोखे घुराईंदासीं स्टूडियो। सो मूंखे हू चिठी ॾेई विया घर त स्टूडियो अचु, ऐं स्टूडियो वञा त स्टूडियो ऑफिस बंदि हुजे, त वरी अची वियो घर, वरी ॿिए ॾींहुं वियो त वरी ऑफिस बंदि हुजे। वरी हू घरु आयो, चई वियो त भई होटल जेका सदर में उते रिकॉर्डिंग थिए पई, उते रिहर्सल वग़ैरह थिए पई, त उते जो वञा त फिरोज़ गुल साहब ऐं मूसा कलीम साहब वेठो, जी, ऐं मूसा कलीम लिखियो पिए रंगमहल लाइ? हा न, अच्छा, हुन ॿी फिल्म लाइ हुन ॾिठो ईंदो, ॾिठो ईंदो लाइ। अच्छा, आऊं वियुसि त मूंखे हू प्रोड्यूसर ॾाढो शर्मिंदो थियो, यार मैं घर पे लेके आया हूँ, पर्चा दे के आया था आपके, आप आए नहीं। मुझे ये पता नहीं था कि आप इस होटल में कर रहे हैं, मैं तो 2 दफ़ा स्टूडियो गया हूँ।
त मूंसां कलीम चयो त बाबा साहिल साईं तूं असांजो हाणे आउं नथो लिखां तूं मूं हिकिड़ो ॿ लिखी छॾिया पर इहो मूं चयो न तूं लिखंदे यानी हेॾो सुठो माण्हू हो ऐं केरु थो चए हाणे ॿ गाना लिखी चुको हो जी ॿिया लिखे पियो कैरेक्टर वॾो हुयो तमामु मतिलबु वॾो माण्हू हुयो ऐं उहो बि जिथे बि मिलंदो हो सुहिणे तरीक़े सां सुठे तरीक़े सां ऐं उन जो कुझु बि लिखियो सुठो लिखियो वाह 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 जीजल मां में हा इहा ख़बर मूंखे ॾाढी देरि सां पई ॾिसो न कहिड़ो हिट गानो आहे या रंग महल जा सभु गाना ॾिसो तव्हां त मूंसां कलीम हा तमामु हिकिड़ो सुठो माण्हू बि हो वाह 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 ऐं हू हिकिड़ो नरम तबियत जो तमामु ज़्यादा कोन ॻाल्हाईंदो ऐं जंहिंसां मिलंदो पर मूंखे उहा ॻाल्हि यादि आहे मुंहिंजी त यकदमि कागर छॾे ॾिनी मुंहिंजो भई साहिल साहब आ गया है अभी मैं ये लोग जो हैं मूं चयो न बाबा ईअं न थींदो ठीकु आहे मां तूं हाणे तूं लिखंदे मुंहिंजो इहे गाना वाह 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 ॾेई छॾे माण्हू उहे गाना वाह वाह हुन लिखिया मक़बूल साहब जॾहिं असां ख़ासि तौर ते हिननि सिंधी फिल्मुनि जे बारे में ज़िक्र कयूं था ऐं तव्हां जदीद दौर में प्रोडक्शन में रहिया आहियो डायरेक्शन में रहिया आहियो त असांजो माज़ी ऐं असांजूं हीअ फिल्मूं एज़ अ डायरेक्टर तव्हांखे कीअं थियूं लॻनि अदा हक़ीक़त इहा आहे त जेके माज़ी में फिल्मियूं ठहियूं जी उहे फिल्मी हुयूं जी हर शोबे खे तव्हां ॾिसंदो शाइरीअ खे तव्हां ॾिसो डायरेक्शन खे ॾिसो कहाणीअ खे ॾिसो या उहे एक्टर जेके हूंदा हुया हा त ॾिसण सां हिकिड़ी दिलि क़बूल ईंदी त हा हीअ फिल्म आहे ऐं दिलि चवंदी हिकिड़ो दफ़ो न ॿ टे टे दफ़ा बि ॾिसूं ऐं उनखां पोइ अॻिते हली जेको पीरियड गुज़री वियो उन्हनि जो त पोइ अहिड़ियूं फिल्मियूं आयूं जो यकीन पुछो त 2.5 कलाक 3 कलाक ॾिसणु ॾाढो ॾुखियो थींदो पोइ बसि इन ते ॾिसंदासीं त यार एतिरी वेदन सिर्फ़ु उन नतीजे लाइ पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी हिन दौर में जेके मिसाल तौर जी फिल्मूं आयूं हीअ जेको स्पेल हुयो ख़ासि तौर ते रनिंग स्पेल में हीअ आई असांजी प्यार कयो सिंगर तव्हां ॾिठी फिल्म इहा मां बिल्कुलु ॾिठी भाऊ अच्छा तव्हांखे यादि आहे न स्टोरी जो बारे में कुझु थोरो थोरो यादि आहे असां प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं मां शौक़ु सां भाऊ वसीम मूंखे ॾाढो मां लाइक कंदो हुयुसि जी उन ज़माने फिल्म आई न हुई तॾहिं असां पोस्टर ॾिसणु वेंदा हुआसीं फिल्म तव्हां हाणे बि लाइक कयो था हाणे बि लाइक कयां थो हाणे बि लाइक कयां थो जी त उन में जेतिरो मूंखे यादगिरो आहे त उते भाऊ हीरो हुयो वसीम जी स्टोरी जो हीरो हुयो ऐं हू को अहिड़ो ग़रीब ऐं विलन क़िस्म जो हिकिड़ो ॾेखारियो उन में हिकिड़ी फाइट बि हुई गाना कुझु पॉपुलर बि हुया जी पोइ सेट में ईअं महसूसु थींदो त भाऊ कंहिं वॾेरे जो औलाद हुयो जेको मूंखे तस्वर आहे जी ऐं हो को ख़बर न आहे इशरत खे चाहींदो या मक़सदु इशरत भाऊ खे चाहींदी ऐं चकोरी वरी हुन मुश्ताक चंगे जेके चाहींदी ट्राइपॉड हुयो हा त अहिड़ो पोइ हो ज़िदी क़िस्म जो हो अलाए कीअं हो पोइ उन ते एंटी हूंदा आहिनि पाण पोइ हिकिड़ी फाइट हुई असां ख़ासि तौर ते ॾिसंदासीं भाऊ उन बेहोश कनि था भाऊ खे ऐं हुनखां पोइ जेको सो आख़िर में एंड थींदी आहे को सम्झ में न आई त किथे एंड थियणु खपे कीअं थी या त उहा प्रिंट ख़राबु हुई या हुई एसि ताईं जो बसि एंड हिते थी वई त उहो आख़िर में हिकिड़ो अलाए हिकिड़ी मज़ार ते को गानो आहे अलाए कीअं आहे उनखां पोइ फिल्म पुॼाणी लिखिजी आयो अच्छा मक़बूल साहब पंहिंजी ॻाल्हि जी कंक्लूजन में ज़िक्र कयो पिए फिल्म जे गाननि जो असां वटि तव्हांजे लाइ हिकिड़ो सदाबहार गानो मौजूदु आहे वीडियो जी शकिल में आहे ऐं यकीननि चाहींदासीं त सभु गॾिजी हुनखे ॾिसूं आ बेवस आहियां
हिन गाने खे ॾिठोसीं त अहसासु थिए थो त छा त भरपूर परफॉर्मर्स असां वटि मौजूदु हूंदा हुया, पर बहरहाल वक़्तु आहे जेको सभिनी निस्बतुनि खे अॻियां वधाए वञे थो। असां वटि तव्हांजे लाइ हिकिड़ो प्रोफाइल मौजूदु आहे हिन फिल्म जी निस्बत सां, ऐं उहो आहे सैयद सुलेमान शाह जो। सैयद सुलेमान शाह 1930 धारे मीरपुर बठेरे ज़िले ठटे में ॼाओ। नृत्य ऐं कला संदसि हयाती जा महवर हुया। सिंधी गायकी में पंहिंजे दौर जो ई यगानो फ़नकार गुलूकारी सां गॾु रक़्स बि कंदो हुयो ऐं संदसि परफॉर्मेंस मन मोहींदड़ हूंदी हुई। संदसि भाउ कासिम शाह हिकु मशहूरु लोक फ़नकार हुयो। शुरूआती दौर में हुन पंहिंजी थिएट्रिकल कंपनी बि हलाई ऐं सिंधी फिल्मुनि में अदाकारी ऐं गुलूकारी बि कयाई। हुन 1968 में पाकिस्तान टेलीविज़न जॉइन कई हुई। संदसि वफ़ात 18 अगस्त 1996 ते थी ऐं दरगाह सैयद अरेब शाह बुखारी लियारीअ में पाण आसूदे ख़ाक आहे। मदारी साहब, हिन फिल्म में तव्हां जीअं तव्हां चयो पिया न त फिट इन हूंदा हुयो, माना हर शइ में फिट थी वञो, त हिन फिल्म में तव्हां छा छा कयो? इन फिल्म में प्रोडक्शन मैनेजर, अच्छा, अदाकार असिस्टेंट भी कयोसि, अच्छा, चपरासी भी हुउसि, अदाकारी बि कई? अदाकारी तो ना आहे, माण्हू विच में आऊं आहियां न। ठीकु आहे। वसीम साहब ना अचे हीरो हा, तो आउं डुप्लीकेट तो करंदुसि। माना डुप्लीकेट तव्हां थी वेंदा वसीम साहब? छॾंदुसि न न उनखे। टाइम ज़ाया न थिए, खाइण जा पैसा ख़र्चा थिए पियो प्रोडक्शन जो, वो तो लोड पूरा करणो है न। सिंधी फिल्म के मार्केट तो ना है, कराची ना है उनके, बलूचिस्तान ना है, पेशावर ना है, उनके हिकिड़ो एतिरो नंढो सिंध है। अगरि उन सिंध में भी असीं वसीम जो ख़ातिर 4 ॾींहं ॿियो बीहूं तो प्रोडक्शन वधे पियो। वसीम साहब ईअं कंदो जो 4 ॾींहं न अचे प्रोडक्शन वधे? 4 ॾींहं असीं डुप्लीकेट कंदासीं, आसरा न कयूं, बिल्कुलु वसीम ॻोल्हंदासीं। वसीम न मिले तो भुत बनाईंदासीं। वसीम प्रोडक्शन खे हलाइणो, धिको ॾियणो पिक्चर खे। पोइ वसीम साहब जॾहिं 4 ॾींहंनि खां पोइ मोटी अचे त ॾिसे त हीउ त ॿियो वसीम लॻो पियो। उहो उनखे ख़बर ई न आहे न छा कयोसि। आड़ी करे वञे बि असीं ॿिए कैरेक्टर खे विझंदासीं, पिक्चर जो इन जो वाइंड अप वठंदासीं इन जो। वसीम साहब, केॾी कमाल गुफ़्तगू आहे मदारी साहब जी। मदारी आहे। मूंखे ख़बर ई न आहे, पैसे में अड़ी करे पियो, प्रोड्यूसर सां अड़ी करे पियो, मां मजबूर आहियां। बसि सुभाणे तूं डेट ॾे, सुभाणे पैसा खण, सुभाणे पैसा हिनखे न मिलंदो प्रोड्यूसर खां। ठीकु आहे, मां हिनखे मुंहिंजो वाइंड अप खणंदुसि, कैरेक्टर चेंज करंदुसि। वसीम जो है उहो वॾो माण्हू बणिजी वियो, सूद जो मथां पैसो ॾे थो, ई वसीम जो वाइंड अप में तूं मुंहिंजो पुटु ऐं तूं ख़राबु थी वए, इन ख़ातिर ही सभु कुझु थो ॼाइनि, हीउ कैरेक्टर आयो न वाइंड अप में। माना ज़रे घटि जेकॾहिं चइजे त जेका फिल्म जी क़िस्मत हुई उहा तव्हांजे हवाले हूंदी? न न, मुंहिंजे हवाले न, प्रोडक्शन खे धिको ॾियणो आहे, डायरेक्टर खे सम्झाइणो आहे, सर हा सर हीअं वञ, हीअ रस्तो हेॾा न वञ। हिकिड़ो पिक्चर आहे, उनजो सही कहानी न आहे जी, हा, उनजो नालो आहे जी, हिकिड़ो नालो आहे। उन सां असीं इंग्लिश पिक्चर ॻोल्हंदासीं, पंजाबी पिक्चर, उनखे पूरो टर्न करंदासीं। कल्चर चेंज थी वियो, लोकेशन चेंज थी वियो, हा पिक्चर आयो पंहिंजो सिंधी में ईअं थी वियो ठक। माना त महिरबानो पंहिंजे मोज़िज़ महिमाननि सां असांजी गुफ़्तगू जारी आहे। यकीनन महमूद हसन मदारी साहब जेके गुफ़्तगू कनि पिया था ऐं जेको लुत्फ़ असां सभिनी खे मिले पियो थो, उन जे हवाले सां असीं ॿिए हिसे में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियणु चाहींदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो पिया। इंशाअल्लाह अज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। फ़ी अमान अल्लाह, अल्लाह वाहे।